चाहे असांजा तक जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, चाहे AC झंडोमरी हुजे या डिप्टी कमिश्नर टंडोला यार, हुननि वटि असां 3-4 मरतबा जेको दरख़्वास्तूं लिखत में ॾिनियूं आहिनि क़ानूनी तरीक़े सां। उन खां पोइ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे हिननि जो वाटर सप्लाई जंहिंजे हैंडओवर आहे, उन्हनि खे बि असां इहे दरख़्वास्तूं ॾिनियूं, तंहिं बावजूदि हिन महिल ताईं को बि उन मामले जो खड़तेल न आहे निकितो। ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको असां उते वियासीं त उन्हनि मुकमल तौर ते इन मामले जी लातालुकी ज़ाहिर कंदे चयो त असां जेको आहे सिंध गवर्नमेंट खे लिखी छॾियो आहे। जॾहिं भई रोड जो जेको कमु आहे तव्हां शुरू कयो आहे, लॻभॻि साल अची थियण वारो आहे, तंहिं बावजूदि तव्हांखे इहो सोचणो हो त बिजली जी जेके लाइनूं आहिनि उहे तब्दील थियनि पियूं, गैस जी जेके लाइन तब्दील थिए पई, त आख़िरकार ॻोठ लावरा मीरजत जी ॻोठाणनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो जंहिंजी तव्हां ई सज़ा पिया ॾियो। भलारो महीनो रमज़ान मुबारक जो आहे, यहूदियुनि जे मुल्क में बि पीअण जो साफ़ु पाणी छा आम वापे जूं जेके शयूं आहिनि रमज़ान मुबारक में सस्तियूं कयूं वेंदियूं, पर असां ॾे असांजी इंतिज़ामिया जेका एतिरी त नाइल थी चुकी आहे पीअण जे साफ़ु पाणी खां। ही पूरो ॻोठ जेको आहे 4000 खां मथे जी जेका आबादी आहे, ढोर ॿिया, उहो सभु इहो पाणी हितां खां इस्तेमालु कंदा आहिनि। पर हिन महिल ताईं असांजी इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे ऐं मजबूर थी असां जेको आहे फ़िलहालु त हिते पुरअमन हिकिड़ो एहतिजाज कयो आहे। जेकॾहिं इंतिज़ामिया असांजा मुतालबा तस्लीम न कंदी त मेन टंडो अलाए टंडो आदम रोड ते धरणो ॾिनो।